सजी सिंध वारनि खे ईद मुबारक परदेसी यारनि खे ईद मुबारक। ईद उल फितर जे हिन पर मसरत मौके ते शीराज़ी ग्रुप जे सरबराह सैयद शफ़क़त हुसैन शाह शीराज़ी, PPMNA सैयद अयास अली शाह शीराज़ी, PPMPA सैयद रियाज़ हुसैन शाह शीराज़ी, PPMPA सैयद शाह हुसैन शाह शीराज़ी ऐं सैयद नसीर अहमद शाह शीराज़ी समेत पूरे आलम इस्लाम बिलख़ुसूस सिंध वासिन खे दिल जी गहरायुनि सां मुबारकबाद पेश करियां थो ऐं दुआ थो करियां त ही ख़ुशियुनि भरिया ॾींहं असांजी ज़िंदगी में बार बार अचनि ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजा रोज़ा इत्काफ़ दुआऊं पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए, आमीन। पारां वॾेरो अब्बास जुमारी ऐं जमारी बिरादरी सिजावत। सजी सिंध वारनि खे ईद मुबारक परदेसी यारनि